वेलकम चवंदुसि तव्हांखे पंहिंजे चैनल हैदर कादरी एक्टर चैनल में, जेको मूं हिन वक़्तु नओं ठाहियो आहे। ऐं जेके दोस्त नवां यानी कि ॿाहिरां जॉइन कनि पिया मूंखे मुंहिंजे हिन चैनल खे, त उन्हनि जे लाइ हिकु नंढिड़ो इतलाउ अर्ज़ु आहे त मुंहिंजो पुराणो चैनल जो जेको एडसेंस अकाउंट उहो डिसेबल थी चुको आहे। उहा वजह ॿुधाईंदुसि त छाजे करे, कहिड़नि मामलातनि जे करे। पर जिन दोस्तनि खे मां हुन चैनल खां हिते वठी आयो आहियां, जेके लिंक टच करे आया आहिनि ऐं जिन खे मां उते चैनल ते वीडियो में चयो त तव्हांखे फ़नी ॻाल्हि ॿुधाईंदुसि, त उन फ़नी ॻाल्हि खां स्टार्ट कयां थो पंहिंजी इहा गुफ़्तगू। जंहिं फ़नी ॻाल्हि सां थोरो घणो वास्तो वाबस्तगी आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल जे ईअं सम्झो बंदि थियण जी, हिन नएं चैनल ठाहिण जी। हिकिड़ो हमरा जेको कुकड़ियूं पालींदो हो ॾाढियूं शौक़ सां, काफ़ी कुकड़ियूं पालींदो हुयो ऐं कुकड़ियुनि जो जेको नसल वठणु चाहींदो हुयो, असील कुकड़ियुनि जो नसल, उहो शौक़ीन हो ॾाढो। सो उन जे जेको कैटल फॉर्म हूंदो आहे, उन कैटल फॉर्म में तक़रीबन जेके कुकड़ियूं हुयूं सभु मादी कुकड़ियूं हुयूं ऐं हिकिड़ो झूनो कुकड़ हुयो। मादी कुकड़ियूं सभु उन झूने कुकड़ जे आस पास में ई लामारा ॾींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ो ॾींहुं ईंदो आहे जंहिं ॾींहं ते उहो मालिक जेको आहे कैटल फॉर्म जो, उहो हिकिड़ो यंगस्टर कुकड़ छॾींदो आहे उन कुकड़ियुनि में। त जीअं ई उहो यंगस्टर कुकड़ कैटल फॉर्म में उन कुकड़ियुनि में लहंदो आहे, त सभु जेके कुकड़ियूं हूंदियूं आहिनि उहे सभु उन यंगस्टर कुकड़ जे कढ हूंदियूं आहिनि। त जेको झूनो कुकड़ उहो कावड़ में उन कुकड़ खे ईअं जीअं न कहाणी में कासाई खे ॾिसंदी आहे, ईअं ॾिसेसि पियो। कावड़ त ॾाढी उन कुकड़ खे लॻी झूने खे, त यार हीअ जेको नओं आयो आहे हिन त जेको आहे सो कमु ख़राबु कयो आहे। पोइ उन झूने कुकड़ उन नए कुकड़ खे चयो त ॻाल्हि ॿुध, मां ज़िंदगी ईअं नथो जीअणु चाहियां, या तूं सुपीरियर हुज या मां। जेकॾहिं तूं विलिंग आहीं त मूंसां रेस रख भॼण जी, मतां सम्झे त मां को ईअं आहियां, या मूंखे तूं झूनो सम्झे, रेस रख। त उन यंगस्टर कुकड़ जो तव्हांजी जेका एज आहे उहा उन हिसाब सां न आहे जो मां तव्हां सां मुक़ाबिलो रखां। पोइ बि मां तव्हांखे 10 विखूं अॻिते विथी थो ॾियां, तव्हां भॼो, मां थोरो पोइते थो थियां। हुन चयो त ठीकु आहे। 10 विखूं अॻिते थियो ऐं हीउ कुकड़ पोइते थियो। जीअं हिननि पाण में स्टार्ट कयो, स्टार्ट त हिन स्टार्ट ते भॼण जो माहौल थियो, त झूनो कुकड़ अॻियां ऐं यंगस्टर पोयां, झूनो कुकड़ अॻियां यंगस्टर पोयां, झूनो कुकड़ अॻियां यंगस्टर पोयां, ईअं भॼ 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 थी। मालिक खे घोड़े जी ख़बर पई, मालिक ॾिठो हे छा आहे। हीअं ॾिसण खां पोइ बंदूक खईं, बंदूक खणी करे यंगस्टर कुकड़ खे गोली हणी ठा। गोली हणण खां पोइ उन इहो चयो त यार हे 17 कुकड़ वठी आयो आहियां, जेको मादी कुकड़नि जे घटि पर नर कुकड़नि जे पोयां वधीक थो पए। पोइ हेठों लिखियलु हुयो त मोराल सीनियरनि सां पंगो न वठिबो आहे। छो की अहिड़ा टेक्निकल माण्हू हुया जिन खे शायदि मुंहिंजी ॻाल्हि नागवार लॻी आहे, उन्हनि ईअं सम्झो 10 विथूं ॾेई करे मुंहिंजो चैनल बंदि कराए छॾियो आहे। तो बहरहाल तव्हां माशाल्लाह सभई जेके दोस्त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल में आया आहियो, सब्सक्राइब ज़रूरु कजो। छो त मां हिन वक़्तु जेके अॼु खां पोइ मुंहिंजी जेका प्लानिंग ऐं कोशिशि आहे त उहा जदीद माना जिदत पंहिंजे वीडियोज़ में ॾियूं, जेके पोइते जेको असां कमु करे आया आहियूं उनखे घटि रिपीट कयूं ऐं हिकु नवाण क़िस्म जूं शयूं उन में हुजनि। सो इनशाला तव्हां दोस्तनि जो साथ रहियो त बिल्कुलु बि पंहिंजी मसरूफ़ियतनि मां थोरो टाइम कढणो पवंदो आहे। ऐं स्पेशली हीअ त पंहिंजी प्रॉपर्टी सम्झंदा आहियूं, हीअ पंहिंजो स्पेशली जेको मुंहिंजो यूट्यूब ते अचणु, या मां फेसबुक ते जेको एक्टिव हूंदो आहियां, या जेके बि इंस्टाग्राम आहिनि या ट्विटर आहे, इहे इन जे करे पोइ इन्हनि खे मां छा पूरी दुनिया में जेके माण्हू अहमियत ऐं टाइम ॾियनि था, उनजी वजह सिर्फ़ु इहा हूंदी आहे त असांजी पंहिंजी मर्ज़ी हलंदी आहे। उते उते असां पंहिंजो पाण खे ज़ाहिर कंदा आहियूं। यानी कि मां हैदर कादरी टेलीविज़न ते
कीअं बि हुजां वेठो, उते कुझु बाउंडिंग्स हूंदियूं आहिनि। हर माण्हूअ जी पंहिंजी हिकिड़ी उते रूल्स रेगुलेशन्स कुझु उन्हनि जूं पाबंदियूं हूंदियूं आहिनि। सो तरीक़ेकार हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। पर असां जॾहिं यूट्यूब या फेसबुक ते जेको कुझु बि एक्टिविटी कंदा आहियूं, उनजो मतिलबु हूंदो आहे त असां उहे आहियूं, माना असांखे ज़ाहिर थियणो हूंदो आहे त असां पंहिंजे पंहिंजे अकाउंट्स मां ज़ाहिर थींदा आहियूं। सो ईअं इनशा ताला अव्हांजो साथ रहियो त मां तव्हांखे बहितरीनु ऐं ख़ूबसूरत वीडियोज़ अव्हांजे लाइ बिल्कुलु ठाहींदुसि। ऐं जेकॾहिं तव्हांखे का सजेशन हुजे, तव्हां जेकॾहिं चाहियो था त अहिड़े क़िस्म जे कॉन्टेंट ते, अहिड़े क़िस्म जे मौज़ू ते हैदर क़ादरी वीडियो ठाहियो, त मां उहो बि ज़रूरु, जेकॾहिं सुठी हूंदी आइडिया त बिल्कुलु बि ठाहिबो। पर मूंखे हिकिड़ी उमेदु आहे त मां जेको हिन वक़्तु कॉन्टेंट खणी ईंदुसि उहो अव्हांखे ज़रूरु वणंदो। हिन जे करे हैदर क़ादरी एक्टर चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। थैंक यू सो मच।